अचो तो मुहब्बत करियो मुहब्बत मगर कैसा पंहिंजे माउ पीउ सां पंहिंजे भाउ सां पंहिंजे भेण सां अचो तो मुहब्बत करियो अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां क़ुरान मजीद सां ऐं पंहिंजे इस्लाम सां अचो तो मुहब्बत करियो पंहिंजे घरवारी सां पंहिंजे मुड़ुस सां पंहिंजे औलाद सां पोइ ही वैलेंटाइन डे न हरगिज़ न छो असांखे बदबू अचे थी उन मां हवस परस्तीअ जी जिनसी दरंदगीअ जी फ़हाशी ऐं उरियानीअ जी हया जे ख़त्म थी वञण जी औरत जे बेइज़्ज़तीअ जी मग़रिब जे बेहुदा सक़ाफ़त जी भला मुहब्बत जो को ख़ासि ॾींहुं मुक़ररु आहे न मुहब्बत सॼो साल आहे पूरी ज़िंदगी आहे पर जेकॾहिं पाकीज़ा आहे त जेकॾहिं महज़ लज़त जो सामान न हुजे त जेकॾहिं चार दीवारी जी हिफ़ाज़त हुजे त मुहब्बत जो इज़हार कंहिं ॾींहं जो मताज कोन्हे पोइ ही वैलेंटाइन डे हीअ असांजी रस्म ई कोन्हे हीअ उन्हनि जी रस्म आहे जिते लाखों ॿार बग़ैर पीउ जे आहिनि जिते औरत बराए फ़रोख़्त आहे महज़ बाज़ार जो सामान आहे जिते ॾींहुं राति इज़तूं लुटजनि थियूं जिते भेण भाउ जो तक़दुस कोन्हे जिते रिश्तनि जो तक़दुस कोन्हे जिते इज़तूं लताड़जनि थियूं उहे मल्हाईंदा आहिनि अहिड़ी नापाक मुहब्बत जो नापाक ॾींहुं त पोइ उहो केरु आहे जेको असां ते ईअं मुसलत करणु चाहे थो अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फ़रमाए थो अश्शैतानु याइदुकुमुल फ़क़्र व यअमुरुकुम बिल फ़हशा शैतान अव्हांखे तंग दस्ती खां ॾिजारे थो ग़ुरबत खां ॾिजारे थो ऐं फ़हाशी ऐं बेहया जे कमनि जो हुकुम ॾिए थो ही उहे आहिनि जेके मोमिन भेण जे मथे तां रओ लाहिणु चाहिनि था जेके घर में महफ़ूज़ औरतुनि जी इज़तनि खे लताड़नि चाहिनि था जेके मर्दनि ऐं औरतुनि खे बाज़ार में विकिणणु चाहिनि था उहे नाकाम थींदा ज़रूर नाकाम थींदा إن الذين يحبون أن تشيع الفاحشة في الذين آمنوا لهم عذاب أليم في الدنيا والآخرة والله يعلم وأنتم لا تعلمون असीं त मुसलमान आहियूं ग़ैरत असांजी सक़ाफ़त आहे असीं बिनते हया आहियूं हया असांजो ज़ेवर आहे अखियूं झुकाए रखणु इहो रब जो फ़रमान आहे पाकीज़ा मर्द पाकीज़ा औरत जे लाइ आहे उहा असांजी सुञाणप आहे त पोइ ऐं मुंहिंजी मुसलमान भेण ऐं मुंहिंजा मुसलमान भाउ चओ त न हरगिज़ न वैलेंटाइन डे कॾहिं बि न अचो त मुहब्बत करियो मगर पाकीज़ा मुहब्बत सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।